हुकूमत पारां लग्जरी गाॾियुनि में इस्तेमाल थींदड़ हाई ऑक्टेन ते लिवी वधाइण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म जी सदा थिए इजलास में हाई ऑक्टेन ते लिवी 200 रुपया फ़ी लीटर वधाइण जो फ़ैसिलो कयो वियो। महांगी तरीन गाॾियुनि में इस्तेमाल थींदड़ हाई ऑक्टेन ते लिवी 300 रुपया वधाई वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त अहिड़े फ़ैसिले सां मुल्की मईशत तां भार घटिबो ऐं हुकूमत खे माहवार 900 अरब रुपयनि जी बचत थींदी। उन सां गॾु पब्लिक ट्रांसपोर्ट ऐं हवाई सफ़र जे भाड़नि में बि वाधि न थींदी। पैकेज तैयार कयो पियो वञे। इलाक़ाई छिकताण ऐं जंगी हालतुनि सबबि तवानाई इंफ्रास्ट्रक्चर मुतासिर थियण जो ख़दशो आहे। मुल्क में पेट्रोल सप्लाई सिस्टम जी मॉनिटरिंग कई पई वञे। पेट्रोल डीज़ल ऐं LPG जी फ़राहमीअ खे यकीनी बणाइण लाइ क़दम खंया पिया वञनि। अप्रैल ताईं सप्लाई चेन बहितर रहण जी उमीद आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जूं लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त हुकूमत पेट्रोलियम शयुनि ते 69 अरब रुपयनि जो भार बर्दाश्त कयो। ख़ानगी शोबो साथ ॾिए त जल्द बहिरान मां निकिरी सघिजे थो। असां सभिनी खे गॾिजी मुल्क खे बहिरान मां कढणो आहे। हुकूमत माशी सूरतहाल जी बहितरी लाइ क़दम खणी रही आहे। सिंध तास मुआहिदो ख़िते में पाणी जी मुनसिफ़ाणी विर्छ जो ज़ामिन आहे। अमल दरामद बहाल कई वञे। भारत पारां सिंध तास मुआहिदे जे हिक तरफ़े मुअतली जी सख़्त मज़म्मत कजे थी। भारती क़दम आलमी मुआहिदे जी वरूह ऐं मतन ॿिन्ही जी भञगड़ी आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी जो पाणीअ जे आलमी ॾिहाड़ ते पैगाम। सिंध चवणु आहे त भारत पारां तइ थियल तरीक़ेकार में रुकावट विझण बि आलमी मुआहिदे जी भञगड़ी आहे। वज़ीर आज़म चयो त पाकिस्तान खे पाणीअ जी खोट जो चैलेंज दरपेश आहे। बरसात जे गैर इम्कानी पैटर्न ऐं ग्लेशियर्स निज़ाम में तब्दीलियुनि पाणीअ खोट जे ख़तरनि खे वधाए छॾियो आहे। पाकिस्तान आलमी सतह ते पंहिंजे पाणीअ जे हक़नि जी बहादुरीअ सां हिफ़ाज़त करण लाइ पुरज़म आहे। सदर आसिफ अली ज़रदारी नऊं देरो पहुची वियो। ख़ातून अवल आसिफा भुट्टो ज़रदारी बि गॾु मौजूद। सदर आसिफ अली ज़रदारी गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो समेत ॿियनि शहीदनि जे मज़ार ते हाज़िरी भरींदो। सदर नए देरे हाउस में पार्टी अॻुवाननि सां मुलाक़ात पिणु कंदो। इन खां अॻु सदर आसिफ अली ज़रदारी नवाबशाही में बालुअ जा कुबा पहुची पंहिंजे वालिदैन जे मज़ारनि ते हाज़िरी भरे। सदर आसिफ अली ज़रदारी पंहिंजे वालिदैन हाकिम अली ज़रदारी ऐं अमड़ बेगम बिल्किस सुल्तान जे क़बरनि ते गुल रखिया ऐं फातिहा ख़्वानी कई। पीपल्स पार्टी अॻुवान सेनेटर रशीद रहमान जी नियाणी मारवी मलिक लाॾाणो करे वई। पीपल्स सेक्रेटरिएट मूजिबि मारवी मलिक ब्रेन हेमरेज सबबि दम ॾिनो। सदर आसिफ अली ज़रदारी KP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध जे वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह सीनियर वज़ीर शाजिल इनाम मेमण KP गवर्नर फैसल करीम कुंडी ऐं ॿियनि पारां दुख जो इज़हार। संदसि चवणु हो त मारवी मलिक जी वफ़ात बर्दाश्त न थियण जोॻो सदमो आहे। सिंध समेत सॼे मुल्क में ईद उल फितर जो अॼु ॿियो ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे। ईद जे पहिरें ॾींहुं बणिया महिमान उहे अॼु थींदा मेज़बान। फूड स्ट्रीट्स ते माण्हुनि जे कुटुंबनि सां मौज मस्ती। बिरयानी काबली पुलाव चपली कबाब सिजी टिके जा ताम पेश बर्फी तोड़े शेरखुरमा ऐं आइसक्रीम त मज़ो ई ॿीणो करे छॾियो। ॿारड़ा वरी पार्कनि में झूलनि जो मज़ो माणण लाइ पहुची विया। बचा पार्टीअ जूं मौजूं चेहरनि ते मुस्कुराहट छायल। नवां कपिड़ा ऐं ईद जी ख़र्चीअ जे कड़क नोटनि सां ॿारनि जी ख़रीदारी। तफ़रीह मागनि ते रश लॻल। 26 से ही शुरू होगी। हम स्टेडियम में क्राउड को इजाज़त नहीं देंगे। जो हमने इफ्तिताई तकरीब एक बहुत ग्रैंड किस्म की रखी हुई थी, हमने उसको मनसूख कर दिया। सिर्फ 2 शहरों में करेंगे, लाहौर और कराची में। PSL 26 मार्च खां शुरू करण जो ऐलान। बचत पॉलिसी तहत इफ्तिताही तकरीब न थींदी। शौक़ीननि लाइ स्टेडियम जा दरवाज़ा बंदि। PCB चेयरमैन मोहसिन नक़वी जो चवणु आहे त तवानाई बहिरान सबबि शौक़ीननि खे स्टेडियम में अचण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मोहसिन नक़वी चयो त PSL जूं मैचूं रुॻो कराची ऐं लाहौर में थींदियूं। ख़राब सूरतहाल सबबि परेशान पिशावर में PSL जूं मैचूं न थींदियूं। गुल प्लाज़ा में हिकु भेरो ॿीहर बाहि लॻी वई। फायर ब्रिगेड जूं गाॾियूं बाहि विसाइण में रुधल। चीफ फायर ऑफिसर जो चवणु आहे त गुल प्लाज़ा जी बेसमेंट में बाहि लॻण जा इतला मिलिया, जंहिंखां पोइ इमदादी कार्रवाई शुरू कई वयूं। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाति मौसम वणंदड़ बणिजी वई। हैदराबाद कासिमाबाद ऐं लतीफ़ाबाद समेत बहिराणे वारे इलाइक़नि में बरसाति सबबि कणिक जे तयारु फसल खे नुक़सानु। लाड़काणे ऐं भरपासे वारे इलाइक़नि में हल्की बरसाति। काज़ी अहमद ऐं नवाब वली मोहम्मद समेत भरपासे वारे इलाइक़नि में बरसाति जो सिलसिलो जारी। बरसाति खां पोइ बिजली बंदि, शहरी परेशान। सरहाड़ी ऐं भरपासे वारे इलाइक़नि में तेज़ बरसाति, कणिक जे तयारु फसल खे नुक़सानु। आबादकारनि जा मथे ते हथ।
अमेरिका जे अॻूणे दिफ़ाई सेक्रेटरी ऐं CIA जे अॻूणे डायरेक्टर लियोन पेंटिना जो चवणु आहे त ईरान सां 3 हफ़्तनि खां हलंदड़ जंग खां पोइ सदर ट्रंप अॻियां खूह ऐं पोयां खॾ वारी सूरतहाल में फासी पियो आहे। आयतुल्ला खामनई जो क़त्लु हिकु वॾी ग़लती साबित थी आहे, छाकाणि त उन वाक़िए खां पोइ अवामी बग़ावत बदिरां वधीक सख़्तु मौक़िफ़ रखंदड़ क़यादत साम्हूं अची वई आहे। बरतानवी अख़बार सां ॻाल्हाईंदे लियोन चयो त अमेरिकी सदर मज़बूत रिथाबंदी बदिरां ख़याली सोच ते भाड़ींदो रहे थो। हू सम्झे थो त संदसि बयान पाण मुरादो हक़ीक़त में तब्दील थी वेंदा, जेको हिकु ग़ैर संजीदा रवैयो आहे। सऊदी अरब जो वॾो सिफ़ारती क़दम, ईरानी सिफ़ारतखान खे मुल्क छॾण जो हुकुम। ईरानी मिलिट्री अताशी समेत सफ़ारतखाने जा 5 मेंबर नापसंदीदा शख़्सियत करार। ईरानी सिफ़ारती अमले जी सभिनी माण्हुनि खे 24 कलाकनि अंदरि मुल्क छॾण जो हुकुम। सऊदी परॾेही वज़ारत अमले खे मुल्क मां निकिरण जी बाज़ाब्ता हिदायत जारी करे छॾी। ईरानी पासदाराने इनक़लाब पारां ऑपरेशन वादा सादिक 4 तहत 73 लहर या हैदरी या हैदर नाले नई लहर जे सिलसिले में इसराइल जे उत्तर ऐं ॾखण ते मिज़ाइल ऐं ड्रोन हमला। हदफ़नि में राद, डेमोना, एलियात, बेरसबे ऐं करियात गत में फ़ौजी तोड़े सिक्योरिटी मर्कज़ शामिल। इसराइली दिफ़ाई निज़ाम जे किरण खां पोइ अली अल सालिम, मिन्हात ऐं अल ज़फ़रा अमेरिकी फ़ौजी अॾनि ते पिणु हमला कया विया। इसराइल ते हमलनि में 200 खां मथे माण्हू मारिजी विया ऐं ज़ख़्मी थी पिया। ईरानी पासदारनि इनक़लाब मौजूदु हमलनि जो मक़सदु फ़ौजी मर्कज़नि ते दुरुस्त निशानो लॻाइण ऐं दॿाउ विझणु आहे। इसराइली मीडिया जो चवणु आहे त ईरान पारां इसराइली शहर इराक़ ते हमलनि दौरान 6 इसराइली मारिजी विया, 100 खां मथे ज़ख़्मी थिया आहिनि। मिज़ाइल हमले में घटि 20 इमारतुनि खे नुक़सानु पहुतो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां सामूंडी लंघ हुरमज़ खोलण लाइ ईरान खे 48 कलाकनि जो अल्टीमेटम। संदसि चवणु आहे त ईरान सामूंडी लंघ हुरमज़ न खोलियो त उन जा बिजलीअ घर तबाह कंदासीं। ईरान जे क़यादत ख़तम थी वई आहे, सामूंडी ऐं हवाई फ़ौज खे तबाह करे छॾियो आहे। अमेरिका पंहिंजा हदफ़ शेड्यूल खां अॻु हासिल करे चुको आहे। डोनाल्ड ट्रंप चयो त ईरान मुआहिदो करणु चाहे थो, पर अमेरिका तयारु आहे। ईरानी फ़ौज अमेरिकी सदर जे बयान ते रद्द अमल ॾींदे चयो आहे त ईरान जी तवानाई ठिकाणे ते हमलो थियो त भरपूर जवाबु ॾिनो वेंदो। विच ओभर में अमेरिकी तवानाई इंफ्रास्ट्रक्चर खे निशानो बणाए वेंदो। ख़िते में अमेरिकी मुफ़ादनि सां ॻंढियल तवानाई जा समूरा ठिकाणा निशानो बणिजी सघनि था। ईरान पारां डीगो गार्शिया खे निशानो बणाइण जी तरदीद। ईरान जे सीनियर अहलकार जो चवणु आहे त डीगो गार्शिया ते मिज़ाइल हमले पुठियां ईरान न हो ऐं ईरान ऐं उन जे इतिहादी ग्रुपनि जी बिना जवाज़ हमलनि जी मज़म्मत कनि था। G7 मुल्कनि पारां ईरान खां हमला फौरी ऐं गैर मशरूर तौरु रोकण जो मुतालबो। इलाक़ाई भाईवारनि जी हिमायत जो ऐलान कनि था। G7 जे पधिराईअ मूजिबि शहरनि ऐं तवानाई इंफ्रास्ट्रक्चर ते हमला इंतिहाई गैर ज़िमेवाराना आहिनि।